बिल्कुल अॼु नसीराबाद शहर में टाउन कमेटी एम्प्लॉइज़ यूनियन के सॾ ते सफ़ाई कंदड़ अमले ऐं ॿिए स्टाफ पंहिंजी हड़ताल 6 ॾींहं बि जारी रखी आहे। हिन हड़ताल जे करे पूरो शहर जेको कम छॾ हड़ताल कई आहे सफ़ाई कंदड़ अमले, उन जे करे पूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। हर घिटीअ में गंदे पाणी जा तलाउ थी विया आहिनि ऐं उन जा कहिड़ा सबब आहिनि, हीअ हड़ताल छो कई वई आहे, हड़ताल कॾहिं ख़तमु थींदी। हिन वक़्तु असीं टाउन कमेटीअ जे मुलाज़िमनि वटि सां गॾु वेठा आहियूं। अचो खाइन मालूम करियूं त हुननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि। अर्ज़ु कयोसीं साईं असांखे पघार ॾियो, असां पूरे ताईं मज़दूर आहियूं, असांखे ॿनी वारो कोन्हे या असांखे को कारखानो कोन्हे, इहो आहे असांजो सभु कुझु, असांखे उहा शइ ॾियो। त हिननि असांखे अणॿुधी करे छॾियो आहे। काफ़ी टाइम खां असां सां इहो हलंदो पियो अचे, वक़्त सिर पघार न पई मिले, कॾहिं कहिड़े महीने जी कहिड़ी तारीख़, कॾहिं कहिड़े महीने जी कहिड़ी तारीख़। काफ़ी दोस्त असांजा कम वारा जेके आहिनि डेली वेजिस ते कमु कनि था, उन्हनि खे न पको कयो थो वञे, न पघार ॾिनी थी वञे। असांखे पघार ॾिनी वञे, कचनि खे लाहिनि था, बिल्कुलु लाहिनि, 1.5 महीने जी पघार ॾियनि उन्हनि खे फारिग कनि, असांखे 2 महीननि जी पघार ॾियनि। असां हिन महिल चढ़ण लाइ तयारु आहियूं, पर बाशर्त इहो त असांजी पोस्टुनि ते जेके खजियल आहिनि माण्हू उहे असांखे ॾियनि। नाइंसाफ़ी नाजाइज़ी गुज़रियल 2 महीननि खां असां वटि पघार कोन्हे। असांजा बच्चा फाका कशी बुख बदहाली में, असांजे साईं मुतालबात तमामु सवला ऐं सन्हा ऐं जाइज़ आहिनि, जेके हिननि खे अलाए त छो ॻोरा था लॻनि, अलाए छा आहे। हुकूमत के घुर्जे त हिननि मुलाज़िमनि जा मुतालबा बिना देर हल करे, जीअं शहर वासियुनि खे सफ़ाई सुथराई जूं सहूलियतूं मुयसर थी सघनि। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सन टीवी न्यूज़, नसीराबाद।